औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरीजो। अॼु 7 मार्च 2025 जो ॾियारो आहे। असांजो मौज़ू आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीजा जो क़याम ऐं इन मौज़ूअ जी सब टॉपिक आहे ठारो ख़ान आरीजे जी नस्ल जो शजरो पेश करणु। ठारो ख़ान आरीजो देह डबलीअ मां लॾे करे अची ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीजा में रहाइश पज़ीर थियो ऐं उहा रहाइश बि वहण वारो जेको हिसो आहे उन में उन जो पहिरियों लॾे अची उते आबाद थियण जे करे उन जे नाले ते ई उन इलाइक़े खे ठारो वहाण कोठियो वियो। ठारे ख़ान आरीजे जो जेको नस्ल जो शजरो आहे उहो हिन रीति आहे। ठारे ख़ान खे 2 पुट आहिनि, अब्दुल रशीद, मोहम्मद बचन। अब्दुल रशीद खे 1 पुट आहे, अब्दुल रहमान। अब्दुल रहमान खे 6 पुट आहिनि, एहसान, अल्लाह बख्श, ठारो ख़ान। अब्दुल रशीद, खुदा बख्श, लाल बख्श। एहसान खे 1 पुट आहे, अब्दुल हमीद। अल्लाह बख्श खे 6 पुट आहिनि, मोहम्मद राजा, ताज मोहम्मद, दोस्त मोहम्मद, जुमा खान, फ़कीर मोहम्मद, शफी मोहम्मद। अब्दुल हमीद खे 1 पुट आहे, एहसान। मोहम्मद राजा खे 2 पुट आहिनि, अल्लाह बख्श, पीर बख्श। ताज मोहम्मद खे 7 पुट आहिनि, अब्दुल रहमान, अली बख्श, इलाही बख्श, अली नवाज, मुहर्रम अली, मंजूर अली। दोस्त मोहम्मद खे 6 पुट आहिनि, मोहम्मद हसन, गुलाम हुसैन, अली गोहर, कादर बख्श, पीर बख्श, हजूर बख्श। जुमा खान खे 4 पुट आहिनि, मोहम्मद सिद्दीक, अब्दुल रशीद, गुलाम अकबर, रुस्तम अली। एहसान खे 4 पुट आहिनि, इरफान अली, इमरान अली, कामरान अली, फरमान अली। अल्लाह बख्श खे 3 पुट आहिनि, खुदा बख्श, लाल बख्श, वली मोहम्मद। अब्दुल रहमान खे 2 पुट आहिनि, रसूल बख्श, नबी बख्श। अली बख्श खे 5 पुट आहिनि, अली नवाज, अली मुराद, अली शेर, अली गुल, निसार। इलाही बख्श खे 4 पुट आहिनि, गदा हुसैन, फिदा हुसैन, ताज मोहम्मद, ज़ाकिर हुसैन। मुहर्रम अलीअ खे 2 पुट आहिनि, अल्लाह ॾिनो, अलीअ ॾिनो। मंजूर अलीअ खे 3 पुट आहिनि, वहीद अली, नवीद अली, सईद अली। मोहम्मद हसन खे 8 पुट आहिनि, वज़ीर अहमद, नज़ीर अहमद, गुलाम शबीर, सिकंदर अली, साजिद अली, आमिर अली, अयाज अली, फयाज अली। गुलाम हुसैन खे 2 पुट आहिनि, अहमद अली, मोहम्मद अली। अली गोहर खे 2 पुट आहिनि, नियाज़ हुसैन, फिदा हुसैन। कादिर बख्श खे 2 पुट आहिनि, दोस्त मोहम्मद, जुनेद अली। पीर बख्श खे 6 पुट आहिनि, मोहम्मद शफा, खुर्शीद अली, शाहिद अली, ज़ाहिद अली, सिराज अहमद, मेराज अली। मोहम्मद सिद्दीक खे 7 पुट आहिनि, इमदाद अली उर्फ गुडन, सरफराज उर्फ सरो, अल्ताफ अली, एजाज अली, मुश्ताक अली, साजिद अली, आसिफ अली। अब्दुल रशीद खे 3 पुट आहिनि, मुमताज़ अली, वाजिद अली, माजिद अली। गुलाम अकबर खे 1 पुट आहे, इशफाक अली। रुस्तम अलीअ खे 2 पुट आहिनि, तौफ़ीक अहमद, तनवीर अली। खुदा बख्श खे 1 पुट आहे,
मोहम्मद राजा। लाल बख्श खे 3 पुट आहिनि, सजाद अली, मुहसन अली, इज़हार अली। वली मोहम्मद खे 5 पुट आहिनि, अमजद अली, अरशद अली, राशिद अली, शीराज अली, फराज अली। रसूल बख्श खे 2 पुट आहिनि, इनाम अली, अब्दुर्रहमान। नबी बख्श खे 1 पुट आहे, गुलाम मुर्तज़ा। अली नवाज़ खे 2 पुट आहिनि, अब्दुल्लाह नवाज़, मुसव्विर नवाज़। अली मुराद खे 2 पुट आहिनि, बशीर अली, अली बख्श। अली गुल खे 2 पुट आहिनि, यासीन अली, यासिर अली। गदा हुसैन खे 2 पुट आहिनि, शमशीर अली, अता हुसैन। फिदा हुसैन खे 2 पुट आहिनि, आकिब अली, साबिर अली। ताज मोहम्मद खे 1 पुट आहे, रेहान अली। ज़ाकिर हुसैन खे 3 पुट आहिनि, बाकिर हुसैन, इलाही बख्श, तैमूर हुसैन। वहीद अली खे 2 पुट आहिनि, तौहीद अली, करीम बख्श। वज़ीर अहमद खे 5 पुट आहिनि, ज़मीर हुसैन, कंबर अली, अनीस अली, मोमिन अली, सैफ अली। नज़ीर अहमद खे 3 पुट आहिनि, दरबान अली, रहमान अली, रहीम अली। गुलाम शबीर खे 2 पुट आहिनि, गुलाम अब्बास, अली असगर। सिकंदर अली खे 5 पुट आहिनि, सरदार अली, साबिर अली, इसरार अली, मोहम्मद हसन, रुखसार अली। मोहम्मद अली खे 2 पुट आहिनि, शफी मोहम्मद, अता मोहम्मद। अहमद अली खे 4 पुट आहिनि, गुलाम हुसैन, गुलाम रसूल, मोहम्मद मुज़म्मिल, मोहम्मद शाज़ेब। खुर्शीद अली खे 3 पुट आहिनि, शाहिद अली, शाइक अली, हसान अली। अल्ताफ़ अली खे 3 पुट आहिनि, महताब अली, शहबाज अली, वसीम अली। एजाज अली खे 2 पुट आहिनि, इसरार अली, इबरार अली। मुमताज़ अली खे 5 पुट आहिनि, जुमा खान, सुहेल खान, मीर खान, सागर खान, समीर खान। वाजिद अली खे 2 पुट आहिनि, वाहिद अली, राहिब अली। इशफाक अली खे 4 पुट आहिनि, आफ्ताब अली, इम्तियाज़ अली, मोहसिन अली, मुसव्विर अली। मोहम्मद राजा खे 4 पुट आहिनि, मौज़िम अली, वारिस अली, वसीम अली, अल्लाह बख्श। ज़मीर हुसैन खे 2 पुट आहिनि, वज़ीर हुसैन, गुलाम महदी। कंबर अली खे 2 पुट आहिनि, मोहम्मद मकी, हुसैनी। शफी मोहम्मद खे 1 पुट आहे, मोहम्मद अली। नियाज़ हुसैन उर्फ मुस्लिम खे 1 पुट आहे, रियाज़ हुसैन। महताब अली खे 2 पुट आहिनि, जुमा खान, मोहम्मद सिद्दीक। शहबाज अली खे 1 पुट आहे, हमज़ा। अमजद अली खे 2 पुट आहिनि, तमीम अली, दानिश अली। अरशद अली खे 1 पुट आहे, आदिल अली। इज़हार अली खे 1 पुट आहे, ज़मान अली। इमरान अली खे 2 पुट आहिनि, रुज़वान अली, खुदा बख्श। जज़ाकल्लाह।